सुभाष महेश्वरी, भवेश शारदा, संतोष मासो जे तरफां पीपी उम्मीदवार अली मर्दान शाह जे शहजादे अमीर अली शाह के PS 52 ते अचण ते भलीकार चऊं था। जिए अमीर अली शाह, जिए अली मर्दान शाह, जिए भुट्टो, जिए PS 52 जी आवाम। सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो, सारो ग़रीबन जो थी वियो। सैयद अमीर शाह अची वियो, सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो। सुभाष महेश्वरी, भवेश शारदा, संतोष मासो जे तरफां पीपी उम्मीदवार अली मर्दान शाह जे शहजादे अमीर अली शाह के PS 52 ते अचण ते भलीकार चऊं था। पंहिंजे पी मर्दान सजेड़ो पुट जो भी किरदार आ, गरीबन जो हद दोखी आहे, वोटन जो हकदार। सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो, सारो ग़रीबन जो थी वियो। सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो, सारो ग़रीबन जो थी वियो। सैयद अमीर शाह अची वियो। सुभाष महेश्वरी, भवेश शारदा, संतोष मासो जे तरफां पीपी उम्मीदवार अली मर्दान शाह जे शहजादे अमीर अली शाह के PS 52 ते अचण ते भलीकार चऊं था। सिंध सॼीअ जो शींहुं आहे, हेणनि जो हमराह आ, भाइरनि जो हू भाउ आहे, दुश्मन थियो बेज़ार आ। पीपल्स पार्टी ते कंदो जेको जान निसार आ। सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो, सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो, सारो ग़रीबन जो थी वियो। सैयद अमीर शाह अची वियो। सुभाष महेश्वरी, भवेश शारदा, संतोष मासो जे तरफां पीपी उम्मीदवार अली मर्दान शाह जे शहजादे अमीर अली शाह के PS 52 ते अचण ते भलीकार चऊं था। नंढे वॾे पोड़े पके जो नारो ईअं लॻायो आ, PS 52 अमीर शाह खटे सभु कंहिंजो सरमायो आ। ग़रीबन जो साथी अमीर शाह जो दो जवान थी आयो आ। सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो, सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो, सारो ग़रीबन जो थी वियो। सैयद अमीर शाह अची वियो। सुभाष महेश्वरी, भवेश शारदा, संतोष मासो जे तरफां पीपी उम्मीदवार अली मर्दान शाह जे शहजादे अमीर अली शाह के PS 52 ते अचण ते भलीकार चऊं था। जिए अमीर अली शाह, जिए अली मर्दान शाह, जिए भुट्टो, जिए PS 52 जी आवाम। सैयद अमीर शाह अची वियो, नारो हरंद लगी वियो, सारो ग़रीबन जो थी वियो। सैयद अमीर शाह अची वियो।